सिंध सुहारी जे एक अहम तारीख़ी शहर हैदराबाद जे पक्के किले वटि मौजूद ही नंढड़ी इमारत दो क़बर जे नाले सां सुञाती वञे थी। हिन नंढड़ी मज़ार अंदर क़दीम दौर जूं ॿ तुर्बतूं आहिनि, जंहिं करे हिन खे दो क़बर यानी ॿ क़बरूं जे नाले सां सॾियो वियो। ही ॿ क़बरूं कंहिंजूं आहिनि, हिन मुतालिक़ का बि तफ़सीली मालूमात मौजूद नाहे, पर रिवायतुनि मुताबिक़ ही क़बरूं उन दौर जूं आहिनि जॾहिं शहर हैदराबाद अञा नेरून कोट जे नाले सां मशहूर हो। चवनि था त जॾहिं ग़ुलाम शाह कल्होड़े पक्के किले जी तामीर शुरू कराई त उन दौरान सवें साल अॻु दफ़न थियल मर्द ऐं औरत जा लाशा सही सलामत निकिता हुआ, जिन खे किले जे आसपास दफ़न कयो वियो। कुझु मुअर्रिख़नि नज़दीक ही ॿई क़बरूं उन्हनि ॿिनि मर्द ऐं औरत जूं आहिनि जनाब मोहम्मद वारिस अब्बासी जे किताब हैदराबाद शहर तारीख़ जे आईने में अचे थो त किताबनि जो मुतालो करण बैदि हालतनि खे मद्दे नज़र रखंदे इन्ही नाक़िस राय ते पहुतो आहियां त इहे ॿ क़बरूं उन्हनि ई ॿिनि बुज़ुर्गनि जूं हुजनि जिन जा सवें साल अॻु दफ़न थियल लाशा सही सलामत निकिता हुआ। यकीनन इहे किले जे बिल्कुलु लॻ दफ़न कया विया हूंदा। बहरहाल हिन मुतालिक़ वधीक तफ़सीली तहक़ीक़ लाइ तारीख़ जे आलिमनि खे हिकु मुअद्दिबाना गुज़ारिश अर्ज़ रखिजे थी।